वगण में खबर ॾींदा हलूं त सिटी प्रेस क्लब वगण जी नई साल जी चूंड आयल उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे मुबारकबाद पेश करण जो सिलसिलो जारी आहे। तारिक हुसैन मीरानी, सरदार हैदरबख्श मीरानी, अब्दुल हमीद शेख गुलन जा हार खणी सिटी प्रेस क्लब जे साफ़ियनि खे पाराया। आयल महिमाननि खे सिटी प्रेस क्लब जे सदर साजिद बलोच आजवाणियो पेश कंदे संदसि शुक्रिया अदा कयो। इन मौके ते लाड़काने में आयल साफ़ी तारिक हुसैन मीरानी साफ़ियनि सां खिताब कंदे चयो त वगण शहर जे कलम धड़ियनि हमेशा मज़लूम अवाम जे आवाज़ बणिजी आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। जस हुजे हिननि कलम जे पोरियो कंदड़ साफ़ियनि खे जिन नंढे शहर में रही करे पंहिंजो अलॻि नालो कमायो आहे। सिटी प्रेस क्लब वगण जे नए चूंडजी आयल उहिदेदारनि जे सरपरस्त आला कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, सदर साजिद बलोच, जनरल सेक्रेटरी आजिज चांडियो, ज़मीर हुसैन चांडियो, अली गुल मुगेरी, मोहम्मद बख्श खासकली ऐं ॿियनि खे गुलनि जो तोहफ़ो पिणु पेश कयो। हिन मौके ते कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, साजिद बलोच ऐं आजिज चांडियो ॻाल्हाईंदे चयो त मीडिया मुल्क जो चौथो सतून आहे, पर हिन बावजूद भी हिन वक़्तु मीडिया मसइलनि जे वर चढ़ियल आहे। हुक्मरान सिर्फ़ करप्शन करण में मसरूफ़ आहिनि। हिन वक़्तु सहाफ़त करण तमामु वॾो चैलेंज आहे, पर इन बावजूद भी कलम धणी पंहिंजी जान जी परवाह न कंदे सहाफ़ती सरगर्मियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे घुर्जे त उहो साफ़ियनि जी औलाद खे तालीम ॾियारणु ऐं हर शहर में साफ़ियनि जे लाइ सरकारी प्रेस क्लब जी बिल्डिंग ॾियारे। इन्हनि खे सालाना बजट ॾिनो वञे त जीअं सहाफ़ी अञा भी वधीक पंहिंजी सहाफ़ती सरगर्मियूं तेज़ करे सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।